अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे यहूदी तोखां ज़ुल्करनैन बाबत सवाल कनि था। खेनि चयो त उन्हीअ जो कुझु बयान अव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। अल्लाह ताला फरमाए थो त बेशक असां हुन यानी ज़ुल्करनैन खे ज़मीन में इक़्तिदार ॾिनो हो, यानी तमामु वॾी हुकूमत अता कई हुई ऐं खेसि हर तरह जा सामान या वसीला ऐं असबाब बि ॾिना हुआसीं। पोइ हुन सामान जी मदद सां मग़रिब जी तरफ़ हिकु मुहिम जी तयारी कई, एसी ताईं जो जॾहिं हू सिज लहण जे हंधि पहुतो त हुन सिज खे हिकु कारे पाणीअ जी चश्मे यानी गप वारी ज़मीन में लहंदे महसूस कयो ऐं उन यानी ज़ुल्करनैन खे उते हिकु क़ौम मिली, यानी ज़ुल्करनैन अहिड़े हंधि पहुतो जिते रुगो गप ऐं पाणी हो, अॻिते वधणु नामुमकिन हो। असां ज़ुल्करनैन खे चयो त ए ज़ुल्करनैन, हाणे इहो तुंहिंजे इख्तियार में आहे त उन्हनि खे फातह जी सूरत में बदसलूकी करी या अज़ाब में मुब्तला करी या ही त उन्हनि सां चङो सलूक करी। ज़ुल्करनैन चयो, मुंहिंजी दावत ते ईमान खां पोइ मंझाइनि जेको कुफ्र कंदो त उन खे असीं सज़ा ॾींदासूं। पोइ हू पंहिंजे पालणहार ॾांहुं मोटायो वेंदो ऐं उहो खेसि अञा बि वधीक सख़्त सज़ा ॾींदो। बाक़ी जेको उन्हनि मां ईमान आणींदो ऐं नेक कम कंदो तंहिं लाइ चङी जज़ा आहे, उहो आख़िरत में बि चङो बदिलो लहंदो ऐं दुनिया में बि। असां उनखे पंहिंजे कमनि में सवला यानी आसान हुकुम ॾींदासीं, यानी नरमी इख्तियार कंदासीं। ज़ुल्करनैन पोइ सामान जी मदद सां हिकु ॿी मुहिम जी तयारी कई ऐं एतिरो हलियो जो नेठ जॾहिं सिज उभरण जे हंधि अची पहुतो ऐं उते सिज खे हिकु अहिड़ी क़ौम ते उभरंदे ॾिठाई जिन खे असां उन यानी सिज या उस खां बचण जो को बि ओलो यानी पर्दो या बचाव न कयो हो। ऐं इहो वाक़ियो ईअं ई आहे, इन्हे जी अजाए तफ़सील में न वञो। ऐं यकीनन हिन ज़ुल्करनैन वटि जेकी कुझु सलाहियतूं, इक़्तिदार, दुनिया जा साज़ सामान, असबाब, इल्म ऐं फ़हम हुयो, उनखे असां घेरे या अहातो करे रखियो हो, यानी उन जी असांखे बेशक पूरी ख़बर हुई। पोइ हू सामान जी मदद सां हिकु ॿिए मुहिम ते हलियो, एसी ताईं जो जॾहिं ॿिनि जबलनि जे विच में पहुतो त उन्हनि यानी जबलनि ते हुन भर अहिड़ी क़ौम ॾिठाई जेका का बि ॻाल्हि सम्झी न थे सघी, यानी उन्हनि जी ॿोली या ज़बान बिल्कुलु मुख़्तलिफ़ हुई। उन्हनि चयो त ए ज़ुल्करनैन, बेशक याजूज ऐं माजूज मुल्क में फ़साद बर्पा करे रखियो आहे ऐं असीं सभई संदन शिर ऐं फ़साद खां आजिज़ थी चुका आहियूं। तंहिं करे जेकॾहिं तूं असांखे इजाज़त ॾीं त पोइ छा असीं तोखे हिन शर्त ते यानी टैक्सी या जज़ियो या कुझु ख़र्च ॾियूं त तूं असां ऐं हिननि जे विच में हिकु आड़ यानी दीवार या बंद बणाई। ज़ुल्करनैन चयो, मूंखे अव्हांजी दौलत जी ज़रूरत न आहे, जेकी कुझु मुंहिंजे रब मूंखे ॾिनो आहे सो ई मुंहिंजे लाइ घणो आहे। पोइ तव्हां मुंहिंजी कुवत यानी माण्हुनि मज़दूरीअ सां मदद करियो त आउं अव्हांजे ऐं हिननि जे विच में हिकु मुस्तहिक ऐं मज़बूत बंद बणायां। लोह जूं चादरूं या टुकुर मूं वटि आणियो। पोइ जॾहिं ॿिन्ही जबलनि जे विच वारी हिसे खे लोह सां भरे पूरो कयईं त चयाईं, हाणे उन में बाहि फूकियो या धाउंस तांजो हुन खे तपाए बाहि वांगुरु ॻाढ़ो कयईं। तॾहिं चयाईं, हाणे पघरियल टाम मूं वटि आणियो त थियसि पलटियां। अहिड़ीअ तरह हिकु मज़बूत दीवार तयार थी वई। पोइ उहे यानी याजूज ऐं माजूज न त उन ते चढ़ी थे सघिया ऐं न वरी सुरंग यानी खाट लॻाए थे सघिया। अहिड़ी कामयाबीअ खां पोइ ज़ुल्करनैन शुक्र कंदे चयो त ही मुंहिंजे रब जी रहमत आहे जो अहिड़ी मज़बूत दीवार बणाई अथमि जो को बि उन खे ओरांगे न सघंदो। पर जॾहिं मुंहिंजे रब जो हुकुम अची वेंदो यानी क़यामत ईंदी त उन खे किराए बराबर करे भञी भोर करे मिटीअ सां मिलाए छॾींदो ऐं मुंहिंजे रब जो वाइदो बिल्कुलु सचो ऐं पूरो थियणो आहे। ऐं उन ॾींहुं यानी याजूज ऐं माजूज जे निकिरण वारे ॾींहुं असां कुझु माण्हुनि खे छॾे ॾींदासूं त हिकु ॿिए में समुंड जी वीरनि या दरिया जी मौज वांगुरु काही पवंदा ऐं हिकु ॿिए में ॻाहट थींदा ईंदा ऐं सूर फूकियो वेंदो ऐं पोइ असीं सभिनी खे गॾु कंदासीं जीअं गॾु कबो आहे। ऐं पोइ उन ॾींहुं असीं दोज़ख खे उन्हनि काफ़िरनि जी ऐन साम्हूं आणींदासीं, यानी खेनि दोज़ख जी पूरी दहशत ऐं वहशत ॾेखारींदासीं त जीअं जिन जी अखियुनि ते मुंहिंजी यादगिरीअ जा पर्दा पियल हुआ ऐं पंहिंजे अंध में अंधा थियल हुआ ऐं कननि में अहिड़ी ॿोड़ाए पिया हुअनि जो कुझु ॿुधी न सघंदा हुआ।